जी त कुछ ॾींहं अॻु 17 जून ते के असांजी नंढड़ी हिकिड़ी अनमोल तुरक नाले हिकिड़ी मासूम 12 साल जी नींगड़ी जेको आहे सो हितां अगवा थी वई, जेका हिते 148 क्राइम नंबर 2021 मुदियत में उनजी वालदा आहे जेको आहे सुखरा तुरक उन दाख़िल कराई, जंहिंमें हिकिड़ो माशूक नाले खोसो हुयो उनजे लाइ त जेको आहे छोकिरी लड़ी खे हितां शादी करे नज़र सां अगवा करे खणी वियो आहे। उन खां पोइ मुसलसल असां इन जे पीछो पिया कयूं ऐं आख़िरकार 4 ॾींहं 3 ॾींहं अॻु में हिकु नंढड़ी जी कॉल अची वई पंहिंजी मदर जे नंबर ते त मूंखे जेको आहे सो खणी आया आहिनि बलुस्तान जे पासे में। पोइ जॾहिं असांजे पेरेंट्स सां राब्तो कयोसीं हुन नंबर ॾिनो, तॾहिं असां ट्रेस करायोसीं त उस्ता मामन जो नंबर अची वियो जाफराबाद डिस्ट्रिक्ट जो, जंहिंमें लगातार असां पोइ इन जे पीछो कयोसीं ऐं मुस्तक़िल तरीक़े सां इनखे लोकेशन में आंदोसीं। इन में असांजा हिन जो बि तावन हो त सब्र खां कमु वठो, इंशाअल्लाह ताला के मंज़िल ते पहुचासीं। पोइ कल्ह जेको आहे सो उस्ता मोहम्मद बलुस्तान में हीउ जवाबदार आहे जेको आहे सो नियाणी खे खणी ज़बरदस्ती शादी करण पियो चाहे, माशूक खोसो उर्फ इरशाद खोसो। ऐं जीअं ई हुते शादी करण जे इरादे सां नंढी छोकिरी खे निकाह जी बि तयारी कयूं त बलुस्तान जी पुलिस में असांजो गुलशन साहब बहिराणी उनजी बि महिरबानी आसमान CIA उहो गॾिजी करे हिन ते रेड थियो, जंहिंमें ही जवाबदार जेको आहे सो पकड़िजी पियो ऐं ही नंढड़ी जेकी आहे सोदरी असांजी हुतां बरामद थी वई, जेकी 12 सालनि जी आहे, जेके ही ज़ालिम जेको आहे सो खणी वियो। ऐं हिन वक़्तु जेको आहे सो असां हिन गिरफ़्तार करे जवाबदार खे पंहिंजो जेको आहे सो रिमांड में आंदो आहे ऐं अॻिते बि हिकु ॿ जवाबदार जेके सां गॾु आहिनि इंशाअल्लाह ताला तफ़्तीश करे उन्हनि खे बि पंहिंजे कैफ़े किरदार ताईं पहुचाईंदासीं। महिरबानी।